بسم اللہ الرحمن الرحیم کلوا من ثمرہ اذا اثمر وآتوا حقہ یوم حصادہ صدق اللہ مولانا العظیم وبلغنا رسول النبی الکریم ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا رحمۃ للعالمین وعلى آلك وأصحابك أجمعين عربی عرش کا بیومتین مہمان رب جو تھیو متے این کو نہ پوتو بیو کو متے بلغ العلا بکمالہ دل جی دعا منظور تھی دنیا تا ظلمت دور تھے ویو ملک سارو نور تھی کشفت دجا بجمالہ اوصاف ان جے جو بیان کہڑو کرے عاجز زبان مولا آجیں جو مدح خوان حسنت جمیع خصالہ سائیں ادریس جی سب کے صدا آبا ادب ہی التجا مومن پڑھو صبح و مساء صلو علیہ وآلہ صلی اللہ تعالی علی محمد الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ وعلی آلک واصحابک اجمعین اللہ رب العزت عبد الثناء نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم جناب محمد مصطفیٰ احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وسلم جی ذات بابرکت تے ادیہ درود شریف پیش کرنے کا بعد نہایت واجب الاحترام عزیز و دوست و بھائی و طلباء کرام السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ ناظرین و سامعین کرام کہ اوان کے بخوبی معلوم ہے کہ ای موسم فصلن جو ہلی رہیو ہے لابارا ऐं उन खां बाद में ज़मीन जेका पैदावार या फसल ॾींदी आहे उन जो मौसम हली रहियो आहे तो हज़रात ज़ीवकार अल्लाह सुब्हानहु व तआला जेके इंसाननि खे निअमतूं अता फ़रमायूं या रब सुब्हानहु व तआला इंसान खे पैदा फ़रमायो تو اللہ سبحانہ و تعالی ان انسانن تے کچھ احکام فرض بھی کیا ہیں کچھ احکام واجب بھی فرمایا۔ رب سبحانہ و تعالی انسانن تے ہر انسان تے 5 وقت نماز فرض فرمائی۔ ان کا بعد میں
अल्लाह सुब्हानहु व तआला नमाज का बाद में सब खां पहिरियों ईमान का बाद में इबादात में जंहिंजो दर्जो आहे वो नमाज जो आहे। ऐं नमाज का बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला जा बजा नमाज सां मुत्तसिल यानी नमाज सां गॾोगॾु ज़कात जो भी ज़िक्र अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो आहे। सुभान अल्लाह। सब खां पहिरियों सूरह बकरा शरीफ अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन कि ही शानदार किताब जंहिंमें को भी शक शुबो न आहे, हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ कि उहे परहेज़गार अल्लज़ीना युमिनून बिल गैबि व युकीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह फरमायो जेके अणॾिठे ईमान आणनि था ऐं नमाज अदा कनि था, नमाज क़ाइमु कनि था, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ऐं जेको रिज़्क़ असां उन्हनि खे अता फरमायो उन रिज़्क़ मां अल्लाह जे वाट में ख़र्च कनि था। नाज़रीन किराम कि रिज़्क़ जेको असां उनखे अता कयोसीं उन मां अल्लाह जे वाट में ख़र्च कंदा, इन मां मुराद ज़कात अदा करणु आहे। ऐं क़ुरान पाक में अल्लाह सुब्हानहु व तआला नमाज सां गॾोगॾु ज़कात जो ज़िक्र फरमायो आहे। वक़ीमुस्सलात व आतु ज़कात कि नमाज क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। तो नाज़रीन किराम रब सुब्हानहु व तआला इंसाननि जे माल ते ज़कात अदा फरमाई, ज़कात फ़र्ज़ फरमाई आहे। चाहे उहा कहिड़ी बि शइ हुजे कि उन खां बाद में कि सोन हुजे, चांदी हुजे या बकरियूं हुजनि ऐं जेकॾहिं उठ हुजनि या मेहूं हुजनि, तो रब सुब्हानहु व तआला इन सभिनी ते जेकॾहिं निसाब ताईं उन्हनि जो निसाब मुकमल थिए थो त उन्हनि ते रब सुब्हानहु व तआला ज़कात फ़र्ज़ फरमाई आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह तौबा में बयान फरमायो कि अल्लज़ीना यकनिज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़तुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। अल्लाह फरमायो कि उहे माण्हू जेके सोन ऐं चांदी जमा कनि था उन खां बाद में सोन ऐं चांदी अल्लाह जे वाट में ख़र्च नथा कनि, मतिलबु उन जो ज़कात अदा नथा कनि, तो रब फरमायो उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जो ख़ुशख़बरी ॾियो। सोन ऐं चांदी खे क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे बाहि में गरम कयो वेंदो। पोइ उन खां बाद में उन्हनि जे ज़कात अदा न कंदड़नि खे, उन जे चेहरनि खे ऐं उन जे पासनि खे, उन जे पुठियुनि खे क़यामत जे ॾींहुं उन सोन ऐं चांदी जे ज़रिए उन्हनि खे ॾंभियो वेंदो। अल्लाह फरमायो हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। ही उहो ई माल आहे जेको दुनिया में तव्हां पंहिंजे जाननि जे लाइ जमा करे रखियो, अल्लाह जे वाट में उन जो ज़कात अदा न कयो आहे। फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून, जेको तव्हां जमा कंदा हुयो उन जो अॼु तव्हां अज़ाब चखे तव्हांखे ख़बर पवे। नाज़रीन सामिन किराम, तो अल्लाह सुब्हानहु व तआला ज़कात इंसाननि जे मथां फ़र्ज़ फरमाई आहे। कोन ज़कात जेकॾहिं माल जी सूरत में हुजे त उठ, मेहूं ऐं गऊं ऐं मेहूं हिक ई जिन्स मां जा आहिनि, जेकी शरीयत हिक ई जिन्स मां जा शुमार फरमायो आहे। रेड ऐं बकरियूं उहे बि हिकु जिन्स मां जा शरीयत उन्हनि खे शुमार कयो आहे। ऐं जेको मालनि में टियों जेको आहे कि इहा उठ ऐं उन खां बाद में मेहूं ऐं गऊं ऐं रिढ ऐं बकरी इहे हिक ई जिन्स मां जा आहिनि। तो अल्लाह सुब्हानहु व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेकॾहिं उठ 5 उठ हुजनि
तो अल्लाह सुभाणे व तआला उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु फरमाई आहे। 5 ऊठनि में हिकु बकरी उहो घटि में घटि 1 साल जी हुजे तो पोइ बकरी अदा करे या ॿकर अदा करे ज़कात में, तो 5 ऊठनि ते हिकु बकरी ज़कात में अदा करणु उन ते फ़र्ज़ ऐं वाजिब आहे। उन खां बाद में जेकॾहिं मींहं या गऊं जी शक्ल में जेकॾहिं उन वटि निसाब आहे त पोइ मींहं ऐं गऊं जी तादाद 30 ताईं पहुची वञे, 30 मींहं हुजनि या 30 गऊं हुजनि, तो उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु आहे। तो ऐं जेकॾहिं 30 ताईं उहो मींहं या गऊं जी तादाद न पहुचे, मिसाल तौरु मींहं 20 आहिनि ऐं गऊं 10 आहिनि, तो उन ॿिन्ही जो मजमूओ 30 बणिजे थो, तो बि उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु आहे। ऐं टियों आहे बकरी, उन जो ज़कात के जेकॾहिं कंहिं शख़्स वटि कंहिं इंसान वटि के उन बकरियुनि जो जेको निसाब आहे उहो 40 जे तादाद में पहुची वञे, रिढ ऐं बकरियूं 40 जे तादाद में हुजनि, त उन 40 बकरियुनि ते या 40 रिढनि ते 1 साल जी बकरी ज़कात में या 1 साल जो ॿकर ज़कात में ॾियणु फ़र्ज़ु ऐं वाजिब आहे। इहो हुयो माल जो जेका सो आहे इहो ज़कात हुयो कि जंहिंखे कि अल्लाह सुब्हानहू व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस मुबारका में उन जो ज़कात जो जेका सो आहे फ़र्ज़ ऐं उन जो ज़िक्र फरमायो आहे। उठ जेका सो आहे 5 ताईं, जेकॾहिं 5 खां घटि आहे उठ आहिनि तो उन्हनि में ज़कात कोन आहे। 5 खां वठी 9 ताईं हिकु बकरी सिर्फ़ु 1 साल जो हुजे, पोइ बकरी अदा करे या ॿकर अदा करे। ऐं जेकॾहिं 9 खां वधी करे 10 थिया तो 10 ऊठनि खां वठी 14 ऊठनि ताईं 2 बकरियूं आहिनि ऐं 15 ऊठनि खां वठी 19 ऊठनि ताईं 3 बकरियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 20 खां वठी 24 ताईं सिर्फ़ु 4 बकरियूं उठ आहिनि, 20 खां वठी 24 ऊठ ताईं, 24 ऊठनि ताईं सिर्फ़ु 4 बकरियूं ज़कात में अदा करणु उन जे मथां, ऐं उहे 4 बकरियूं 1-1 साल जूं हुजनि, इहे ज़कात में जेका सो ॾियणु फ़र्ज़ु आहे। पोइ 24 ताईं इहो ई आहे। वरी जेकॾहिं हिकु वधी वियो 25 थी आहे तो 25 खां वठी 30 ताईं न बल्कि 35 ताईं 1 साल जो उठ, पोइ उहो उठ जो फ़र उहो नर हुजे या मादी, सिर्फ़ु 1 साल जो उठ जो फ़र उहो अदा करणु ज़कात में फ़र्ज़ु आहे। ऐं जेका सो आहे 36 खां वठी 45 ताईं 2 सालनि जी उठड़ी ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 45 खां वठी 46 खां वठी 60 ताईं 3 सालनि जी उठड़ी ज़कात में ॾियणु फ़र्ज़ु आहे। ऐं 61 खां वठी 75 ताईं 4 सालनि जी उठ ज़कात में ॾियणु फ़र्ज़ु आहे। ऐं 76 खां वठी 90 ताईं 2 सालनि जूं 2 उठड़ियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 91 खां वठी 120 ताईं 2 जेका सो आहे 3 सालनि जूं 2 उठड़ियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। इहो हुयो ज़कात जेका सो आहे उठनि में निसाब। ऐं जेकॾहिं बकरियुनि में जेको ज़कात जो निसाब आहे कि उहो आहे कि जेकॾहिं 40 बकरियूं थी वञनि तो उन 40 बकरियुनि ते 1 साल जी 1 बकरी ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं जेकॾहिं उन खां बाद में जेकॾहिं मेंहनि जी या गऊं जी जे शक्ल में जेकॾहिं निसाब आहे तो उन में बि 1 साल जी बकरी 30 जेकॾहिं मींहं हुजनि या 30 गऊं हुजनि, जेकॾहिं उन सां गॾोगॾु मींहं ऐं गऊं 30 जे तादाद में नथियूं पहुचनि तो पोइ बि जेकॾहिं उनजो मिलाए करे 30 जे तादाद में पहुची वञनि था त उहो बि उन्हनि ते ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं उन खां बाद में के जेकॾहिं